नोश़रोफिरोज पुलिस की कारवाई चाॿी चोर ग्रुप के 3 ॾोहारियुनि के गिरफ्तार करे संदसि वटां 13 चोरी थियल मोटरसाइकिलूं हथ करे वरतियूं आहिनि। उन सिलसिले में DSP सिटी मोहम्मद अयूब मीडिया के ॿुधायो त गिरफ्तार थियल जवाबदार सजाद उर्फ सजू सयाल सिराज सयाल ॿई भाइर आहिनि, जॾहिं त सांस गॾु जानज़ेब जोड़े जो कैंची सां गाॾियुनि जो मीटर वारियूं तारूं कटे आसानी सां मोटरसाइकिलूं चोरी कंदा हुआ। हिन चयो त जवाबदारनि पंहिंजे ॾोह जो एतिराफ़ भी करे वरितो आहे। हिन चयो त चोरी थियल मोटरसाइकिलूं मालिकनि जे हवाले करे छॾियूं। रिपोर्टर फ़कीर मेहर अली भेण नौश़रोफिरोज।